दोस्तों हींअर इन यादगार महफ़िल जो छहों कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि हुयो जो कुझु उहो सारो लुटायूं यार जी ख़ातिर। दोस्तों इहो पंहिंजे वक़्त जो तमामु मक़बूल तरीन कलाम आहे ऐं झर जंग में मक़बूल थियो। दोस्तों हीउ कलाम जेको आहे पाकिस्तानी फिल्म हिकिड़ी हुई तुम सलामत रहो 1974 में जेका ठही ऐं मलका तरन्नुम नूरजहान जेको कलाम ॻायो मोहब्बत ज़िंदगी है और तुम मेरी मोहब्बत हो। दोस्तों इन्ही तिर्ज़ ते इहो कलाम उस्ताद जलालचानी ॻायो ऐं तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में ॻायो। दोस्तों इन कलाम जे शाइर जी अञा ताईं ख़बर न आहे पइजी सघी। जिन दोस्तनि खे बि इन जे बारे में का मालूमात हुजे उहे पंहिंजे कमेंट्स में राय जो इज़हार ज़रूरु कनि। दोस्तों असांजी ॼाण में इज़ाफ़ो कनि। दोस्तों इन कलाम जे लाइ फरमाइश कई आहे वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ राबताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे मां, वॾेरे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण ॼाम नवाज़ अली ज़िले सांगड़ खां, ग़ुलाम नबी चाकराणी ॻोठ राबताणी ज़िले सांगड़ खां, अब्दुल वहीद हाजाणो टंडे आदम खां, अली हसन बच्चो हाला खां, दीदार रिंद ऐं हाफ़िज़ मोहब्बत अली बुलेती ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान खां, असांजो पिरी प्यारो दोस्त इकबाल अहमद चन्नड़ इस्लामाबाद खां, अताउल्ला पंवर इस्लामाबाद खां, महरदीन कोटवाल राजस्थान इंडिया खां, सैफुल्ला मोहाणो ज़िला राजनपुर पंजाब खां, अली अकबर सोलंकी शाइर जेको आहे मीरपुर माथीले खां, फ़नकार अजब जलाल मीरपुर माथीले खां, असांजो पिरी प्यारो दोस्त वकार अली भेलार इंजीनियर मुल्तान खां ऐं ॿिया बि असांजा जेके पिरी प्यारा दोस्त आहिनि सभिनि जी फरमाइश आहे। दोस्तों ख़ासि तौर ते असांजो प्यारो दोस्त बशीर झातियाल जेको लाड़काणे जो आहे पर हींअर हैदराबाद में रहे थो उन जी बि फरमाइश आहे। दोस्तों उस्ताद जलालचानी जी नायाब यादगार प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 14 शानी तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाण जे ताउन सां। दोस्तों मां सम्झां थो हीउ कलाम तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। पसंदि अचे त वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते। पेश कामरान जानी सिंधी।
पेशकेश कामरान जानी सिंधी।